वालेकुम दोस्तों, कहिड़ा हाल आहिनि? ख़ुशि आहियो? बिल्कुलु ख़ैर ख़ैरियत दोस्तों। अॼु मां रोज़ी ते कोन निकितल आहियां ऐं अॼु जेको आहे मुंहिंजो हिकिड़ो सब्सक्राइब दोस्त आहे अयाज़ अली कलोड़ो साहिबु, जंहिं मूंखे स्पेशली दावत कई आहे ऐं मूंखे पाण वटि घुरायो अथसि ऐं मां ओॾां बि जेको आहे बिल्कुलु निकिरी आयो आहियां पंहिंजे घरां ऐं हाणे उॿावड़े पहुतो आहियां ऐं हाणे बसि वञा थो पियो उन सब्सक्राइब दोस्त वटि ऐं उनजी दावत खाइणी आहे। तव्हांजी बि मुलाक़ात कराईंदुसि। अस्सलाम वालेकुम दोस्तों, मां आहियां पंहिंजो काज़ी अब्दुल सत्तार ऐं हमारे रहिया आहियो मुंहिंजे यूट्यूब चैनल सत्तार काज़ी ब्लॉग। जी हाँ दोस्तों, मां बीठल आहियां हिन टाइम उॿावड़ो सिटीअ में, जिथे पंहिंजो बस स्टॉप आहे, चौक आहे, उते घिटीअ में बीठल आहियां। जेका मलक जेको आहे मार्केट आहे, जिते मलक मार्केट में मुंहिंजो हिकिड़ो सब्सक्राइबर दोस्त आहे मोहतरम जनाब, जेको बार बार मूंखे मैसेज बि कंदो आहे ऐं चाचा मूं वटि करे अचे, मुंहिंजी दावत खाई वञु। अॼु मां उन वटि बिल्कुलु हेरिजी आयो आहियां पंहिंजो सब्सक्राइब दोस्त वटि। उहो आहे अयाज़ अली कलोड़ो साहिबु। हीअ आहे अयाज़ अली कलोड़ो। अस्सलाम वालेकुम बाबा। हीअ आहे मुंहिंजो, ईअं त मुंहिंजो भाटियो बि थिए ऐं हीअ जेको आहे मुंहिंजो सब्सक्राइब दोस्त बि आहे ऐं अॼु मां हिनजी दावत ते आयो आहियां। हीअ हिनजी जेका शॉप आहे, हीअ ॾिसो पिया, हिन जी शॉप आहे। हीअ शॉप ते पंहिंजो हीअ जेको आहे हिन जो हिकिड़ो कारोबार अथसि ऐं ॿियो हीअ पढ़े बि अथो, तालीम बि करे अथो ऐं जेको आहे न पार्ट टाइम जेको आहे उहो पंहिंजो हीअ कारोबार बि करे वेठो आहे। जीअं पंहिंजो जेको आहे ऐं पंहिंजे वॾे जेको आहे उनमें ईअं सम्झ त हिमत अफ़ज़ाई वॾे जी ऐं कुझु हू बि उनजी पंहिंजी बि हिकिड़ी शॉप आहे हुनजे वॾे जी, हिनजी पंहिंजी हिते शॉप आहे। हे जेको आहे पार्ट टाइम हिते अचे थो पंहिंजी शॉप ते। दोस्तों, नेक्स्ट वीडियो जे लाइ काज़ी सत्तार कंदा इजाज़त। अल्लाह भाई।